अस्सलाम वालेकुम। वेलकम साले पर एनसाइक्लोपीडिया। चाला खुश आयो तो भी सही है। अज पाण बायो जा जेका सवाल आया हुननि ते डिस्कस कंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं त बाबा कहिड़ा कहिड़ा चैप्टर तव्हांखे पढ़णु खपनि, कहिड़े चैप्टरनि ते फोकस हुअणु खपे। ठीकु आहे। हिन खां पहिरियों बि असांजी खोड़ वीडियो आहिनि जेके तव्हां ॾिसी सघो था, स्पेशली क्लस्टर स्कूल जे बारे में, इंट्रोडक्शन ऑफ क्लस्टर स्कूल जो, उनखां पोइ फिजिक्स जो पार्ट आहे, ओवरऑल सिलेबस जो ओवरव्यू आहे, जीके आहे, ऐं बाक़ी पाण इंशाल्लाह जल्दी अपलोड कंदासीं। सभिनी खां पहिरियों सुवाल आहे त बाबा पार्ट ऑफ फ्लावर, हिकु फ्लावर जो पार्ट हुनखे अहिड़ो लॻल हुयो त ॿुधाइणो त बाबा हिन जो नालो छा आहे। ठीकु आहे। ही सॼा हिन जा पार्ट गिवन आहिनि, तव्हांखे खपे त बाबा सभिनी जा नाला ईंदा हुजनि, छो जो को बि अची सघे थो। जंहिं ते क्लिक जी निशानी आहे हू तक़रीबन आयो सुवाल। ठीकु आहे। मतिलबु तव्हां ईअं फिगर जे बारे में बि तव्हांखे तयारी करणु खपे। को बि फोटो अची सघे थो जिथां तव्हां को बि सुवाल पुछी सघे थो बाबा हिन पार्ट खे छा चइबो आहे। ठीकु आहे। ईअं ई तव्हां सेल मां बि अची सघे थो। सेल गिवन हुजे, भले प्लांट एनिमल सेल हुजे या प्लांट सेल हुजे, त हुन मां कंहिं बि पार्ट जो तव्हां खां पुछी सघंदा त बाबा हिन पार्ट खे, हिन हिसे खे छा चइबो आहे। ठीकु आहे। ॿिए सुवाल ते अचूं था त animal those only eat meat are called, उहे जानवर जेका सिर्फ़ गोश्त खाईंदा आहिनि हुननि खे पाण छा चवंदा आहियूं। हुननि खे पाण कार्निवोरस चवंदा आहियूं। इन जो जवाबु आहे कार्निवोरस। बाक़ी पाण खे छा छा यादि हुअणु खपे, पाण खे हिननि जी सभिनी क़िस्मनि जी ख़बर हुअणु खपे त बाबा जीअं पाण इंसान आहियूं त पाण छा खाईंदा, पाण खे छा चइबो आहे, पाण खे ओमनीवोरस चइबो आहे। पाण सब्जी बि खाईंदा आहियूं, फ्रूट ऐं गोश्त बि खाईंदा आहियूं, पाण खे ओमनीवोरस चइबो। ठीकु आहे। ऐं हार्बीवोरस बि हूंदा आहिनि जेका सिर्फ़ ही जड़ी बूटियूं जेकी बि आहिनि, बूटियूं शूटियूं सब्जियूं ऐं बूटा शूटा खाईंदा आहिनि, हुननि खे हार्बीवोरस चइबो आहे। ऐं ईअं ॿिया बि खोड़ क़िस्म आहिनि जेका सिर्फ़ जीत जरड़ा खाईंदा आहिनि, सड़ियल शयूं खाईंदा आहिनि। अहिड़ियूं बि खोड़ मतिलबु ग्रुप आहिनि, हू तव्हांखे सभु यादि हुअणु खपनि। ठीकु आहे। हिन जो जवाबु थियो कार्निवोरस। हाणे पाण टे सुवाल ते अचूं था त नाइट ब्लाइंडनेस इज़ बिकॉज ऑफ द डेफिशिएंसी, कहिड़ी विटामिन जी डेफिशिएंसी जे करे आहे। त इन जो मतिलबु आहे त बाबा कहिड़ी विटामिन जी डेफिशिएंसी जे करे नाइट ब्लाइंडनेस थिए थी। हिन जो जवाबु आहे त विटामिन ए। विटामिन ए जी जेकॾहिं घटिताई हुजे त नाइट ब्लाइंडनेस थींदी आहे, मतिलबु राति जो पाण खे घटि ॾिसण में ईंदो। ईअं जेका बि विटामिन्स आहिनि, जीअं ए जो थी वियो, बी सी डी, हिन सभिनी जी डेफिशिएंसी जे करे छा थींदो आहे हू पाण खे ख़बर हुअणु खपे। जेकॾहिं विटामिन डी जी घटिताई हुजे त हुन जे करे बीमारी थींदी आहे जंहिंखे पाण रिकेट चवंदा आहियूं, रिकेट। ठीकु आहे। हुन जे करे ॾंद या हुन खां पोइ जेकी जंगूं टेढ़ियूं थी वेंदियूं आहिनि। ठीकु आहे। हॾियूं कमज़ोर थी वेंदियूं आहिनि। ईअं विटामिन सी, मसूड़ा जेका आहिनि पंहिंजा ॾंदनि मां, हिननि मां रत ईंदी आहे। ऐं विटामिन बी जे करे बि बीमारी थींदी आहे। ईअं मतिलबु पाण खे ॻाल्हि चवण जी त पाण खे सॼियूं यादि हुअणु खपनि। जेका विटामिन आहिनि हुननि जी डेफिशिएंसी जे करे कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं थींदियूं आहिनि हू पाण खे यादि हुअणु खपनि। को बि अची सघे थो। ठीकु आहे। चोथों सुवाल आहे त विच ऑफ द फॉलोइंग इज़ माइक्रो ऑर्गेनिज्म, कुझु नाला गिवन हुया जानवरनि जा, जानदारनि जा नाला गिवन हुया त बाबा हिननि में माइक्रो ऑर्गेनिज्म कहिड़ो आहे। हुन में बैक्टीरिया जो बि ऑप्शन हुयो। ठीकु आहे। त बैक्टीरिया ई माइक्रो ऑर्गेनिज्म, उहो जेको मतिलबु नज़र न ईंदड़ हुजे खुलियल अख सां। ठीकु आहे। हिन में पाण कहिड़ो चैप्टर पढ़ंदासीं, बैक्टीरिया जो पाण चैप्टर पढ़ंदासीं, वायरस बैक्टीरिया वारो 9 जी क्लास में, त पंहिंजो सॼो कुझु क्लियर थी वेंदो। ठीकु आहे। ऐं नाइट ब्लाइंडनेस वारो जेको हिन खां पहिरियों सुवाल हुयो हुन में पाण मिनरल्स, न्यूट्रिशन एंड मिनरल्स पढ़ंदासीं त पंहिंजो सॼो सुवाल क्लियर थी वेंदो। ठीकु आहे। हाणे पाण पंजो जेको सुवाल आहे हुनमें छा आहे त एज ऑफ रेड ब्लड सेल इज़, रेड ब्लड सेल जी एज, नॉर्मल एज हू केतिरी हूंदी आहे। हिन जो जवाबु आहे 120 ॾींहं। ईअं पाण खे वाइट ब्लड सेल जी एज जी बि ख़बर हुअणु खपे, प्लेटलेट्स जे बारे में बि ख़बर हुअणु खपे, मतिलबु सभिनि जी पाण खे ख़बर हुअणु खपे त हुननि जी नॉर्मल एज
केतिरी हूंदी आहे। हिन लाइ पाण खे कहिड़ो चैप्टर पढ़णो पवंदो? ट्रांसपोर्टेशन पाण चैप्टर पढ़ंदासीं त पंहिंजो ही सुवाल क्लियर थी वेंदो, या ब्लड जो पोर्शन जेको आहे सिर्फ़ु हू ई पाण पढ़ंदासीं त ही पंहिंजो सुवाल अहिड़ा सभई सुवाल क्लियर थी वेंदा। ठीकु आहे, हाणे पाण छहों पाण पढ़ूं था क्वेश्चन कहिड़ो आहे? द मेन डिफरेंस बिटवीन प्लांट एंड एनिमल सेल। प्लांट एंड एनिमल सेल जे विच में ख़ासि डिफरेंस त खोड़ ई आहिनि, बाक़ी ख़ासि डिफरेंस कहिड़ो आहे? हू हूंदो आहे, हुनजो जवाबु छा थींदो आहे? सेल वाल। सेल वाल हिकु ख़ासि वॾो, सभिनी खां वॾे मां वॾो डिफरेंस आहे। बाक़ी ॿिया बि नंढा आहिनि, जीअं ख़ाली जायूं हू नंढियूं नंढियूं हूंदियूं आहिनि, ऐं हुनमें प्लांट सेल में वॾी ख़ाली जाइ हूंदी आहे। ईअं मतिलबु ॿिया नंढा नंढा डिफरेंस आहिनि, बाक़ी मेन डिफरेंस जेको आहे हू सेल वाल जो आहे। ठीकु आहे, हाणे साईं सतों सुवाल छा आहे? द इसेंशियल कॉम्पोनेंट ऑफ फोटोसिंथेसिस प्रोसेस। फोटोसिंथेसिस जेको प्रोसेस थींदो आहे हुनमें इसेंशियल कॉम्पोनेंट कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि? हुनमें गिवन कहिड़ा कहिड़ा आहिनि पाण खे? कार्बन डाइऑक्साइड ऐं वाटर, ॿियो वरी क्लोरोफिल। बाक़ी कहिड़ो बचियो? बाक़ी पाण वटि बची लाइट। सन लाइट जेकी आहे हू हूंदी, ऐं ही बाक़ी जेका गिवन आहिनि टे कंपोनेंट ही हूंदा, तॾहिं फोटोसिंथेसिस जो प्रोसेस पूरो थी सघंदो। यूनिसेल्यूलर जे बारे में हिकु सुवाल हुयो त उन्हनि जा किंगडम यूनिसेल्यूलर कहिड़े किंगडम सां ताल्लुक़ रखंदा? हिन में प्रोकैरियोट्स बि आहे, यूकैरियोट्स बि आहे। हिन चङी तरह तव्हां डिटेल पढ़ंदो। सही सुवाल मूंखे पूरो यादि न आहे, इन करे मां हुनखे विच में हिते मेंशन न कयो। ठीकु आहे, हाणे ख़ासि ख़ासि चैप्टर तव्हां कहिड़ा पढ़ंदा आहिनि हू पाण ॿुधाईंदा हलो। त न्यूट्रिशन जेको चैप्टर आहे हू ज़रूरु पढ़ंदो आहे। ठीकु आहे, त हुन खां पोइ न्यूट्रिशन में अॻे मिनरल थो अची वञे, हू पढ़ंदो आहे। माइक्रोबायोलॉजी जंहिंमें बैक्टीरिया ऐं वायरस आहे हू पढ़ंदो आहे। ट्रांसपोर्टेशन पढ़ंदो आहे, जंहिंमें पंहिंजा ई ब्लड वारा जेका बि सुवाल आहिनि हू थी वेंदा। ऐं सेल जेको पहिरियों तक़रीबन हूंदो आहे, पहिरियों या ॿियो चैप्टर हूंदो आहे, हू ज़रूरु पढ़ंदो आहे। ठीकु आहे, ऐं जनरल साइंस जा इंटरनेट ते बि तव्हां सुवाल सर्च कंदा आहिनि, या जीके जा जेका कारवान जो बुक आहे हुनमें जनरल साइंस जो पोर्शन बि ज़रूरु करिणो आहे। स्पेशली बायोलॉजी जो कयो, या भले फिजिक्स ऐं केमिस्ट्री वारो बि करे वठो त ॾाढो सुठो थींदो। उमेद आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ऐं हिन खां पोइ इनशाला मैथ जो वारो जेको पाण जल्दी अपलोड कंदासीं। ठीकु आहे, ख़ुदा हाफ़िज़।